बरोच मूंखे टिन ॻाल्हियुनि में ॾाढा वणंदा आहिनि। बरोच टिन ॻाल्हियुनि में बरोचनि खे ॿऊं था। टे ॻाल्हि, हिकु माइनि ते कंट्रोल था, हिकु ॿियो शादीअ में अजायो ख़र्च न कंदा। बरोचनि जी खाइणी अथव न, खैरिया त खाओ। जंहिंजी माउ मरंदी मेह बि उनजी कोन। हा, ॿियो छोरनि खे नंढे हूंदे परणाईंदा। इहा बरोचन ॼमण सां जनरेटर कंदा अबाई आती अबे जी पसंद, पंहिंजी पसंद पोइ कजाए। असांजा छोरा 42 सालनि जा था थियनि तब नथा परणिजनि। अरे शादी कर, मोबाइलूं ॾिसी ॾिसी मखण सॼो हाणे त छोरनि मोबाइल में हिकिड़ी रांदि कढी आहे, पपीची। घर सुता पिया आहिनि, कंबल मथां पियो अथसि, छोरे जी रड़ पई पई। न ॾींदो, गोलियूं खपी थियूं। इंडिया जे बॉर्डर ते सुतो पियो आहे। मोबाइल असांखे बेहया पर 2 रुपए में 2 कलाक। 2 कलाक छा ॻाल्हाइनि, सॼो ॾींहुं खॾर में होटल हूंदे त गॾु वेठा। पोइ अजाई जख, हलो तूं किथे आहे? मां थंबे पाड़ में। तूं किथे आहे? मां स्कूल जे पोयां तुंहिंजे इंतज़ार। नबी से फरमायो, मेरा जवाबी ला मां मोहम्मद जन्नत मां 3 आवाज़ ॿुधो। सुभान अल्लाह जो जन्नत मां 3 आवाज़ कहिड़ा? हिकिड़ो क़ुरान जो आवाज़। अॼु क़ुरान जो आवाज़ वणे ई नथो, चवंदा मदरसा बंदि कयो। हालांकि हाणे सकर जे डीजी रेंजर चइनि मदरसनि ते छापा हणियो। मदरसे में हिकिड़ो क़ुरान, ॿियो संदलियूं, ॿियो टुटल विहाणा। सखर में अची प्रेस कॉन्फ्रेंस कई डीजी रेंजर, चई त मदरसनि जी हालत रहम जोगी आहे। सच चई वीचार। यूनिवर्सिटियुनि जा छोकिरा हलाई एसिन में सुता पिया न, असांजा तालिब वीचारा तॾनि। हुन सच चयो, चई त मदरसनि जी हालत रहम जोगी आहे। ऐं असांजो वज़ीर दाख़िला छा पियो चए? चए मदरसा दहशतगर्दीअ जा किला आहिनि, बंदि कयो। भई हुकूमत जा माण्हू ॿिन्हिनि जी ॿोली मचाई। हमरा अहिड़ो गऊं वठी आयो राति जो, पोइ जंहिंखां वरितई हुन चयो सुआ अथई। चई सुआ आहे त गाबी त ॾे न। हुन वरी गॾई जो बचो ॻोल्हियो, उन ते ॼई त हुन जाचा कोन कई। सिज जो उभरियो त गऊं होॾे पई रंभे, गॾे होॾे पई रंभे। लठ खणी अची ॿिन्हिनि खे वरितई। चई खीर ॾियो न ॾियो, ॿोली त साॻी ॻाल्हाए।